दर्शन कराऊं था जो नमस्ते दोस्तों। अॼु असां पहुतासीं शिव मंदिर ते ऐं तव्हांखे सतियुनि जो थान जेको आहे उहो असां तव्हांखे ॾेखारींदासीं। छो त असांजी कम्यूनिटी जा माण्हू जेके आहिनि हिते हज़ारनि जी तादाद में ईंदा आहिनि। सो असांजो गाइडर आहे साईं चतुमल जी। दोस्तों अॼु थान ते पहुतासीं खैरनि सां। सो हाणे तव्हांखे दर्शन करायूं था थान जे हवाले सां। सतियुनि जो थान जेको आहे सो दुनिया लेवल में मशहूरु आहे। सो अॼु हुन वेझनि जे थान ते पहुतासीं ऐं असां सां गॾु हिन इलाइक़े जा बहितरीन दोस्त आहिनि, समाजी वर्कर साईं चतुमल ओड आहिनि। ऐं अचो त हिन खां पुछूं त हिन मंदर जी जेका तारीख़ छा आहे ऐं हिन मंदर खे एतिरो मतिलबु हाईलाइट तव्हां कंदा रहंदा आहियो सोशल मीडिया ते, उन हवाले सां। जी साईं चतुमल साहब, छा चवंदा हिन मंदर जे हवाले सां? सर ही आसमानी थान है जी ऐं हिनखे जेको आहे पाण सतियुनि जो थान चऊं था, पर हू आम जेको हिन नालो आहे आसमानी थान। जी ही 1000 साल पुराणो थान आहे। हिते सतियुनि जेको सतियूं पाण चऊं था ऐं जेको बायूं चऊं था, जी हुननि अची हुननि जो हिकिड़ो ई भाउ आहे, हुनजो नालो आहे खेतरपाल। जी हुननि हिते अची तपस्या कई त जी शिव महादेव जो हिते मंदरु आहे। जी हज़ारनि सालनि खां असांखे शिव महादेव खे जेको आहे राज़ी करिणो आहे। शिव महादेव अची असांखे हिते दर्शन ॾे। असांजे ॿुधण जे मुताबिक़ त हुननि हिते 100 साल हिननि हिते अच्छा पंहिंजो दर्शन शेवा कई, जी तपस्या कई ऐं पोइ जेको आहे पंहिंजो शिव महादेव हिननि खे दर्शन ॾिनो। हिते सनानु कंदियूं, पोयां हिते बाक़ाइदे हिनजी ज़मीन हुई, हुनजे अंदरि तलाउ, हीअं त बनी आबाद थी वई आहे। जी को जी ज़माने वक़्त जे हिसाब सां बासर आहिनि या कीअं आहिनि, हुननि पंहिंजूं बनियूं आबाद करे छॾियूं आहिनि। जी न त हिते पंहिंजो बाक़ाइदे तलाउ। वाह त ही आसमानी थान हिते हर 14 जो मेलो लॻंदो आहे। वाह वाह हर 14 माना हर चंड जी 14 तारीख़ ते हिते मेलो लॻंदो आहे। ऐं तमामु जेके आहे मेलो बि अहिड़ो लॻंदो जो ॻाल्हि छॾे ॾियो। ऐं हिते थान तमामु हिकिड़ो बरसातनि जो टाइम ॿुॾी वियो, असां हुननि जूं पोस्टूं रखियूं। पोइ हिते असांजे जेको मैसूरी बिरादरी जो हिकिड़ो वाणियो आहे, जी हुन वीचारे वॾी हिकिड़ी मदद कई, पंहिंजे घरां बि हुन ख़र्च कयो। हुनजो नालो आहे सेठ श्रवण कुमार, जी उहो मैसूरी आहे। ऐं ॿियो हुनजो को माइट आहे श्रवण कुमार जेको मैसूरी आहे। जी ऐं उहे जेको वॾो आपरो बि 8-10 लख रुपया घरां ख़र्च करे वियो। पछे में मां जे पोस्टां हाईलाइट थियण सां पछे जेको आहे उहे चंदो मिलियो आहे, जेको आहे तक़रीबन जेको बि 10 लख खां मथे ख़र्च थिए चुको आहे। वाह वाह पैसा खुट मतिलबु थोरो घटि थियण जे करे हाणे कमु रुकियो पियो आहे ऐं वापसि कमु चालू थियण वारो आहे। त जेके असीं त पूरी दुनिया में जेके ग़रीब हिंदू या कोई वेठा आहे, उहा बि कंहिंसां जो इहे वधि खां वधि यानी चंदो बि ॾिए ऐं इहो दर्शन बि करे। ऐं तमामु हिकु पोतल जेको आहे सतह है, जी दुनिया पूजा थी। ऐं वफ़ा भाई ये रहो थान में वरी सेटिंग बचे हुए भरे दिया। वाह वाह वाह। माता पिता को करो, दो जना तकलीफ परेशानी।